गुजारिश करण थो चाहियां त रब थो ॼाणे त तव्हां जेके कुंड में हुत हुत परे वेठल हो थी सघे थो त असां खां वधीक मदीने जे मोड़ खे क़रीब हुजो। रब थो ॼाणे त हे मुंहिंजे दिल जो आवाज़ आहे। मिड़े असां ग़ुलामीअ जे करे हिते वेठा आहियूं त तव्हां सां जेको तव्हांजो शान आहे तव्हां सां कुल्हो कुल्हे में जेकर मिलाए एॾे वेहूं छो त ही इमाम हुसैन जी तकरीब आहे, इमाम हुसैन जी मजलिस आहे। अरे मजलिस इमाम हुसैन जी हुजे त पोइ कीअं न तव्हांजो शान हे तगड़ो बि इमाम हुसैन जो आहे। लख जा लफ़्ज़ सुणे साईं आसिफ अली शाह जा। उम्मीद त तव्हांखे मोहब्बत भरिया अल्फाज़ साईं अनकरीब ॿुधाइण वारो आहे। तव्हां दिल जे हुज़ूर सां समाअत फरमाईंदव। हाणे मां बिला ताख़ीर जे साईं अब्दुल अलीम साहब खे नातुखान खे दुआरो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सिक मोहब्बत सां सलाह शरीफ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि। दोस्त को आए दादला तो मुंह पर माराए, दोस्त को आए दादला तो मुंह पर माराए, हसन खलीलन के दो सस्तियों सहाय। अल्लाह समद बेनियाज सा करे जा चाहे, इन्हें मजा आए का उन्हीं गाल असरार जी। वहाँ मुझे हुसैन जो मर्तबो ईमान, वहाँ मुझे हुसैन जो मर्तबो ईमान। नानो नबी ज़मान पियो जो पलवान, वाह मुझे हुसैन जो मर्तबो ईमान, वाह मुझे हुसैन जो मर्तबो ईमान। नानो मोहम्मद मुस्तफ़ा निर्मल नबी नूरुल हुदा, नानो मोहम्मद मुस्तफ़ा निर्मल नबी नूरुल हुदा। हर को ॾिसी हैरान पियो जो पलवान, वाह मुझे हुसैन जो मर्तबो ईमान, वाह मुझे हुसैन जो मर्तबो ईमान। नानो नबी ज़मान पियो जो पलवान, वाह मुझे हुसैन जो मर्तबो ईमान। अञा दुनिया में न आयो सोने हुजूर ॿुधायो, अञा दुनिया में न आयो सोने हुजूर ॿुधायो। अची रहियो पियो जो पलवान, वाह मुझे हुसैन जो मर्तबो ईमान, वाह मुझे हुसैन जो मर्तबो ईमान। सॉरी मदीने जो मीर थे, सॉरी कंदड़ शबीर थे, सॉरी मदीने जो मीर थे, सॉरी कंदड़ शबीर थे। पढ़ी रहो कुरान पियो जो पलवान, वाह मुझे हुसैन जो मर्तबो ईमान, वाह मुझे हुसैन जो मर्तबो ईमान। नानो नबी ज़मान पियो जो पलवान, वाह मुझे हुसैन जो मर्तबो ईमान, वाह मुझे हुसैन जो मर्तबो ईमान। अल्हम्दुलिल्लाह प्यारो नातुखान पंहिंजे नातुखानीअ जे मोहब्बत इश्क में असांजे अंदर जे इश्क खे उथारे वियो। उम्मीद त हिन वक़्तु साईं जन सां ख़ासि ख़लीफ़ो
जेको हमेशा महफ़िलुनि में साईं सां गॾु हूंदो आहे, ख़िदमत गुज़ार हूंदो आहे ऐं उहो तव्हां ॿुधी बि चुका आहियो, मगर उन जो आवाज़ एॾो त पुरलुत्फ़ ऐं पुरसोज़ आहे जो उन जे लाइ वरी बि साईं जन पाण उन खे सिलेक्ट कयो आहे। जेकी साईं जी पसंदि उहा असांजी पसंदि हथ मथे खणोनी आहे या नाहे? सुभान अल्लाह। सो उहो आहे असांजो मोहतरम मुकरम मोहम्मद शुएब सूमरो नात ख़ान। खेसि अर्ज़ु आहे त अहिड़ी का लोलड़ी ॿुधा ऐं हुजे बि भैरवीअ मथां। सुभान अल्लाह। जे अॻाणो हिकिड़ी भैरवीअ जो इश्क जी लोली ॾिनई त ॾाढो असां ख़ुशि थियासीं। हाणे बि उमेद त ईअं ई थींदो। सुभान अल्लाह। नारे तकबीर। साईं जो पसंदीदा साईं जी फरमाइश हूंदी। सुभान अल्लाह। ज़रूर का सिलेक्टेड हूंदी, तमाम हिकिड़ी चूंडियल शइ हूंदी जेकी उमेद त तव्हां असांखे बि पसंदि ईंदी। मोहम्मद शुएब सभी इश्क मोहब्बत सां दुरूद सलाम जो नज़रानो पेश करो। सभी मिली करे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि महफिल हुसैन च बैठण वाले आते अल्लाह पाक ने करम कमाए हुए ने। महफिल हुसैन च बैठण वाले आते अल्लाह पाक ने करम कमाए हुए ने। अपना कोई कमाल नहीं रब दी सो मौला हुसैन ने रंग चढ़ाए हुए ने कि जिन्ने आए ने आप दी महफिल में ए मौला हुसैन ने रंग चढ़ाए। इंज लगदा पैजाम थे मेरे मौला हुसैन आए हुए ने। मेरे मौला हुसैन आए हुए ने। सब पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। हाँ कहीं दीवार हिलती है, कहीं दर कंप जाता है। अली का नाम सुनकर अब भी खैबर कांप जाता है।
बिस्मिल्लाह हो वडी सतास मतवारो कुर्बान हुसैन जशान मथा हो वडी सतास मतवारो तो जा ओ हिन खाक तेरे हरवारे जो अफलाक असीमत नारवा सरदार बिया सालार बिया आहे तव्हां जो आहे सरदार सालार सुभान अल्लाह इब्ने अली इब्ने हुसैन सुभान अल्लाह सरदार बिया सालार बिया हो मुझ मौला मुख्तियार बिया सिवा साथ बिना न सोहन जे बाकी न बचण जो चारवा साईं जी फरमाइश जी मनकबत इमाम हुसैन की शान में ओ इहा डाई न ॾेखार शिमरा शरफ अखियुनि में धार इहा डाई न ॾेखार शिमरा शरफ अखियुनि में धार ओ शिमरा शरम अखियुनि में धार शिमरा शरम अखियुनि में धार इहा डाई न ॾेखार शिमरा शरम अखियुनि में धार ओ अल्लाह जी डोडी दुख सूर मिला बिडबी अल्लाह जी डोडी दुख सूर मिला बिडबी कॾहिं बि कज़ा न कया हाणे बि कज़ा न कबी मुड़का दिल मिल त बचार शिमरा शर्म अखियुनि में धार मुड़का दिल में त बचार शिमरा शर्म अखियुनि में धार साईं तवज्जो करो इमाम हुसैन छा थो फरमाए ओ हिन चेहरे मुबारक खे चुमंदी हुई अमर मुंहिंजी हिन चेहरे मुबारक खे चुमंदी हुई अमर मुंहिंजी साम्हूं न वधे सघंदी तलवार कॾहिं तुंहिंजी मां सजदो ॾियां तो मार शिमरा शरफ अखियुनि में धार मां सजदो ॾियां तो मार शिमरा शरफ अखियुनि में धार को झन ऐं बोझन जी अॼु कश्ती पार कबी सब तोर तरी हलंदा हिकिड़ो न गुलाम नबी अॼु पहुचाईंदो पार शिमरा शरफ अखियुनि में धार अॼु पहुचाईंदो पार शिमरा शरफ अखियुनि में धार अॼु पहुचाईंदो पार शिमरा शरफ अखियुनि में धार माइक सुभान अल्लाह इंतजार जो करियो कुछ त पूरियूं थियूं सुभान अल्लाह मोहतरम मुकर्रम जनाब सैयद सुनो सादात आले रसूल औलाद सैयद सुनो पीरा फरानी पर साईं आसिफ अली शाह मुत्तसिल आल गौसे सुभान अल्लाह
रौनक फरोज़ा है शहनशाही मसाइबा साईं जन खे चवण जी ज़रूरत कान्हे पंहिंजे नाने बाबे जी तारीफ़ अथनि पंजनि ॿारनि जी तारीफ़ असांजे दिलि जे मोहबत जो आवाज़ आहे ऐं तव्हां सामीन हज़रात जे बि मोहबत जो आवाज़ आहे उमेद त इहे ॿई आवाज़ हिकु ज़बान खां ॿियो कननि खां इन्हनि मुबारक कननि ऐं ज़बान के मुबारक हुजे जेके हुसैन जो इहो छोटी सोहणो साईं सैयद आसिफ अली शाह दामत बरकातुहुल आलिया जन खिताब लाजवाब फरमाईंदा मुंहिंजी गुज़ारिश आहे तव्हां सभिनी जे ख़िदमत में त जेकी बि हेॾे नियाज़ नगर ते वियल मोमिनीन आहिनि बराए महिरबानी सब पिंडाल में पहुचो ऐं सैयद जो दीदार कयो ऐं हुसैन आली मक़ाम जो ज़िक्र समात फरमायो उमेद त तव्हां सब कम छॾे ऐं ज़िक्र हुसैन जे हिन पिंडाल में पहुची ऐं पंहिंजे दिलनि खे मुस्तफ़ीज़ मुनवर फरमाईंदा सुभान अल्लाह को घट करे आवाज अल्लाहुम्मा सल्ली अला रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वाहलुल रब्बि ज़idni इल्मा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि या रसूल हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह नारे तकबीर जेके सामो पोते बैठा हो मेहरबानी के मुछड़ा थोड़ो उठते जो मेहरबानी के साहब क्या तो बिठड़ा जेके तवा भी परे बैठा हो थोड़ो वेझो वेझो अचो अल्लाह ताला जेके वेझो वेझो अचन उन्हनि खे जल्दी जल्दी मदीने जो बिठड़ा ओरते अचो न सुना ओरते अचो जेके पोते आयो खुदा रा महबूब जे जिक्र में आया हेदा वारा भी सुना अॻिते अचो नाराए तकबीर माना जमात तमाम घणिया आवाज घटा नारो एड़ो लगायो इलाको वजे शैतान भगे हो काको हरिया जे परया हो फैज़गंज जो आयो मां सुजाणे हस्तो नाराए तकबीर अल्लाहु अकबर बुलंद आवाज़ नाराए रिसालत या रसूल अल्लाह नाराए रिसालत या रसूल अल्लाह नाराए तहकीक हक़दार या हैदरी या अली हैदरी या अली हुसैनियत जिंदाबाद हुसैनियत जिंदाबाद हुसैनियत जिंदाबाद नाराए पीर दम दस्तगीर सुभान अल्लाह बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह असांजो प्रोग्राम पंहिंजे वक्त ते पूरो हली रहियो आहे ऐं साईं जन बि पंहिंजे मुक़रर वक्त खां बि अॻु में अची चुका हुआ उमेद त ॿिया असांजा उलमा इकराम बि मौजूद आहिनि साईं अल्लामा मौलाना मोहम्मद इदरीस मुफ़स्सिर क़ुरान बुलबुल मदीना दामत बरकातुहुल आलिया जन बि तशरीफ़ खणी आयल आहिनि सुभान अल्लाह 12 लॻी 25 मिंटनि ते अल्लामा मौलाना मोहम्मद इदरीस साहब जन जो वाइज़ आहे 1 कलाक साईं जन जो आहे चओ सुभान अल्लाह 11 वजी 40 मिनट 11 वजी 40 मिनट थिया कलाक 11 वजी 40 मिनट 12 वजी 40 अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन
वल आक़िबतु लिल-मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिना व मुर्शिदना व हबीबना व करीमना व शफीअना व हादियना व वहादियना व महदियना व नूरना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिना व नूर ज़ाहिरना व नूर बातिना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़क़ुल तआलू नदउ अब्नाअना व अब्नाअकुम व निसाअना व निसाअकुम व अनफुसना व अनफुसकुम सुम्मा नब्तहिल फनजअल लअनतल्लाहि अलल काज़िबीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन व अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन मन अहब्बा हुसैन फ़क़द अहब्बनी। ओ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाह अस्त हुसैन बादशाह अस्त हुसैन। मैंने आवाज घटा शाह अस्त हुसैन बादशाह अस्त हुसैन दीन अस्त हुसैन दीने पला अस्त हुसैन दीन अस्त हुसैन दीने पला अस्त हुसैन सरदार नदाद दस्त दरे दस्ते यजीद सरदार नदाद दस्त दरे दस्ते यजीद हक्का के बिनाए ला इलाहा अस्त हुसैन जो मालिक आसमां साईं गुलाम शमीर शाह बादशाह शेर मालिक अच्छा तो चवा दीन जो मालिक आसमां इस्लाम जी जान हुसैन दीन जो मालिक आसमां इस्लाम जी जान हुसैन काबे मस्जिद ऐं मिंबर जो बस हिक निगरान हुसैन काबे मस्जिद ऐं मिंबर जो बस हिक निगरान हुसैन। कुरान जा कारी हज़ार आहिनि कुरान जा कारी हज़ार आहिनि पर लोगे सिनान हुसैन कुरान जा कारी हज़ार आहिनि पर लोगे सिनान हुसैन। पांचन बचड़न जूं कुर्बानियूं ॾेई पांचन बचड़न जूं कुर्बानियूं ॾेई कयो दीन खे जवान हुसैन। कुरान की आयतों का कबीला हुसैन है हम गरीब सुनियों का हीला हुसैन हम गरीब सुनियों का हीला हुसैन है। जिस शख्स की रसाई कभी तक न हो दोस्तों उस शख्स का दुनिया में वसीला हुसैन। हे फतनी अखिन खे जो रत न रुना बेटा जो घोट छा थो चवे अलीअ जो बचड़ो हे फतनी अखिन खे जो रत न रुनाओ पलाणी दे हुसैन खे पीठे ॾिठाओ हाणे तिनी अखे आऊं कहिड़ो गजल पाया। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह उन मालिक उन खालिक उन रब ताला जा करोड़ करम जंहिंजे फज़ल जंहिंजी रहमत जी नज़र सां अॼु महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हबीब जे ज़िक्र जी महफ़िल मुस्तफ़ा जे हबीब जे मजलिस जी महफ़िल में अॼु तव्हां असां पाण न आया
उहो आयो आहे जंहिंखे मौला हुसैन घुरायो आयो उहो आहे जंहिंखे मौला हुसैन अलैहिस्सलाम घुरायो आहे मुस्तफ़ा जा बचड़ा महबूब जा बचड़ा साईं गुलाम शबीर शाह बादशाह सैयद बादशाह पंहिंजे दादे बाबे जो ज़िक्र कराइनि ख़ुदा जी इज़त जो क़स्मा पोइ हिते उहे ईंदा आहिनि जिन जे लाइ अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमाए थो वल्लाहु यख़्तस बि रहमती मन यशा जंहिंजे मथां मां अल्लाह ताला ख़ासि रहमत कंदो आहियां ख़ासि महिरबानी कंदो आहियां उहे मुस्तफ़ा जे बचड़नि जे दर ते हली ईंदा कोई कंहिंजे दर जो सवाली कोई कंहिंजे दर जो सवाली हाय हाय कोई कंहिंजे दर जो सवाली कोई कंहिंजे दर जो सवाली ख़ुदा जी कसम इज़त जो असां उन जे दर जा सवाली आहियूं जंहिंजे दर जा सवा लख नबी सवा लख नबी महबूब मुस्तफ़ा जे दर जा सवाली उन दर जो नालो अली नालो अली मौला तो मौला अलीअ जे बचड़नि जे दर ते तूं आयो आहे पंहिंजी मर्ज़ीअ सां न आयो आहे उहे आया आहिनि जंहिंखे महबूब मुस्तफ़ा घुरायो आहे जंहिंजे मथां ख़ासि रहमत वसे थी ओ फ़क़ीरो मां महबूब जी नाले तां क़ुर्बान वञा साईं बादशाह जो हुकुम थियो मां हाज़िर थियमि जुमे जो बि ॾींहुं आहे मां पंहिंजी तक़रीर खां अॻु में कुझु लफ़्ज़ अर्ज़ु करणु चाहियां थो इन्हनि ते तवजो कयो छा करबला इत्तिफ़ाक़ हाय हाय समझण वारा छा हिकिड़ो इत्तिफ़ाक़ हुयो या करबला हुसैन जी मंज़िल हुई छा करबला इत्तिफ़ाक़ सां थियो या हुसैन जो नानो खणी हुसैन खे बार बार चवंदो ओ बच्चा हुसैन मुंहिंजे दीन जी पारत ख़ुदा वास्ते जेके सम्झायो बेड़ा पार थोरो सम्झंदा अचो ख़ुदा जी इज़त जो क़स्मा क़ुरान मां साबित कंदमि पर थोरो तव्हां मूंसां ज़हन कढायो महबूब जी नाले तां क़ुर्बान वञा मौला हुसैन अलैहिस्सलाम जाया महबूब मुस्तफ़ा आज़ान की आहे ज़बान चूसाई आहे हेॾा आज़ान हले थी हेॾा करबला जो पैगाम हले थो हेॾा आज़ान हले थी होॾा करबला जो पैगाम हले थो महबूब जी नाले तां क़ुर्बान वञा ओ मुसलमानो करबला कोई इत्तिफ़ाक़ न हुयो हुसैन अलैहिस्सलाम त 56 साल 5 महीना मुंतज़िर हुयो ओ नाना वो वक्त कॾहिं ईंदो जो हुसैन खंजर जे मथां हाय हाय ओ दादा वो वक्त अचे जो हुसैन नेज़े जे मथां चढ़ी तुंहिंजो क़ुरान पढ़ी ॾेखारे ओ दादा वो वक्त अचे जो हुसैन तुंहिंजे तहफ़ुज़े नामूस रिसालत तां पंहिंजो छान पंहिंजो जो बच्चो क़ुर्बान करे उहो वक्त कॾहिं ईंदो अली अकबर तुंहिंजे दीन तां क़ुर्बान करे उहो वक्त कॾहिं ईंदो क़ाज़ी अब्बास तुंहिंजे दीन तां क़ुर्बान थिए दादा वाइदो कयो हुउमि निमाज़ अहिड़ी बचाईंदुमि अहिड़ो दीन बचाईंदुमि त क़यामत ताईं वरी यज़ीद जन्नत खातून जे बचड़े मेहनत हाय 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 खुदा वास्ते समझो यजीद 14 पुत्र हुया मुझे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो हिकड़ो पुत्र बचो मां समझाए हला पंहिंजी मंजिल ते यजीद पलीत जा 14 पुत्र हुया हे बदबख्त लिखे पियो हुसैन नालो न रहंदे बच्चा ज़िबह थी वेंदे पुत्र ज़िबह थी वेंदे हुसैन मुझे हथ में हथ दे इमाम हुसैन फरमायो ओ पलीत नालो मुंहिंजो बि हुजो त नालो हाय 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 मुंहिंजो बि हूंदो त पलीत नालो तुंहिंजो बि हूंदो हिकिड़ा मूंखे मञण वारा हूंदा हिकिड़ा तोखे मञण वारा हूंदा फ़र्क़ु इहो हूंदो ज़हरा जे बच्चे जो कमाल कोई बि मुल्ला पंहिंजे पुट जो नालो यज़ीद न रखंदो पर जाॾे नज़र कबी गुलाम शबीर शाह नज़र ईंदो जाॾे नज़र कबी गुलाम हुसैन शाह नज़र ईंदो जाॾे नज़र कबी गुलाम हसन मौला हाय हाय हाय
मुस्तफा जे बच्चे मेहनत ही अहिड़ी कई आहे फ़कीरो तवज्जो तवज्जो खुदा जी इज्जत जो कसमा कोई इत्तफाक न हुयो मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मौला हुसैन के मुबाहले जे लाइ तैयार कयो तवज्जो हे देखिया मुझे महबूब मुस्तफा मोबाइल जे लाइ कंहिंखे तैयार कयो हाणे उस्ताद मुर्शिद पंहिंजे हुसैन शागिर्द खे सबक ॾिए थो 5 सालनि 6 सालनि जो हुसैन इमाम हुसैन अलैहिस्सलाम के महबूब मुस्तफा सबक पढ़ाए तो ओ हुसैन अज पाक अल्लाह ताला जे तौहीद जे करे हुसैन मां पंहिंजा बच्चा त वठी वञा थो साण जन्नत खातून भी वठी वञा थो हे रब ताला जे तौहीद जे लाइ मुबाहिदे जे लाइ ओ हुसैन उहो वक्त ईंदो जे वक्त में मुस्तफा न हूंदो जन्नत खातून न ईंदी ओ हुसैन इहो ज़ालिम मां मुस्तफा जे दीन जो इनकारी थींदो इहो बदबख्त शरीयत जो दुश्मन थींदो इहो बदबख्त शराब आम कंदो ज़िना आम कंदो ओ हुसैन छा कंदे इहो निमाज़ बंदि कंदो इमाम हुसैन खे नाने फरमायो ओ मुंहिंजा बच्चा हुसैन अॼु मां फातिमा खे वठी वञा थो पोइ तूं साण ज़ैनब खे वरितियूं साइड सगीरा के वठी वंजा उम्मे कुलसूम के वठी वंजा अस्कर के भी वठी वंजा अकबर के भी वठी वंजा ओ हुसैन छो जो हुसैन मुबा है मां हुसैन माया हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन हदीस ते तवज्जो कयो मुझे महबूब फरमायो ओ हुसैन बच्चा तवज्जो कर मां तो माया तू मुबा मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो माया हुसैन तू मां मुस्तफा माहे आका तुझे कदमन ता कुर्बान वजा हुसैन हवा माहे गाल समझ में आई तवा हुसैन अलैहि सलाम बाकी आयो आवाज आयो ओ दुनिया वालो जन्नत खातून जी हज का वठी करबला जे मैदान ताईं हुसैन मुस्तफा माहे करबला जे मैदान का वठी क़यामत जे ॾींहं ताईं मुस्तफा हुसैन मुस्तफा हुसैन अगो जुमलो लखन जो ओ हुसैन बच्चा से बह कराजा बच्चा कुर्बान कजा ही हथ पलीत जे हथ में न दीजा तवज्जो कियो जी अल्लाह ताला फरमायो यदुल्लाह फौक एदीहिम ए मुजा महबूब मुस्तफा यो तू जो हथ ना है यो मां खुदा जो हथ तेरे गुलामन जे हथ ते मुस्तफा हथ रखियो रब ताला फरमायो महबूब तू जो हथ ना मां खुदा जो हथ पर कुर्बान वजा तेरे यजीद पलीत कयो हुसैन हथ में हथ दे हुसैन जी दरबार में आवाज आयो ही हुसैन जो हथ ना है मदीने वाले घोट जो मां हुसैन जो हथ का थिया यो तो महबूब मुस्तफा जो हथ अन्या अगते जुमलो चवा खुदा वास्ते समझी वे त करबला समझ में अची वे तई हुसैन भला यजीद पलीत मौजूद भी न हो साद बचवन जा उमर साद चए पियो बदबख्त चवे पियो अल्लाह अल्लाह चवे पियो असां जे हथ में हथ दे भी ठीक आ पर हुसैन चवे पियो ही मुंहिंजो हथ न आहे सवा लख नबी जो हथ नाने जे हथ में आ मुस्तफा जो हथ हुसैन जे हथ में आ ही हथ मां हुसैन जो न आहे सवा लख नबी जो क्योंकि दीन की अल्लाह अल्लाह जो जो दारेन का सुल्तान हुसैन इब्ने अली है दारेन का सुल्तान हुसैन इब्ने अली है एक बोलता कुरान हुसैन इब्ने अली दारेन का सुल्तान हुसैन इब्ने अली है एक बोलता कुरान हुसैन इब्ने अली है माना के मुसलमान की पहचान है कलमा माना के मुसलमान की पहचान है कलमा तो कलमे का भी निगहबान हुसैन इब्ने अली ओ फकीरो वो वक्त आयो केड़ो वक्त जने नजरान जा ईसाई आया महबूब मुस्तफा जी दरबार में ओ मुस्तफा तवा नबी आयो पर आया की किताब में अचे तो के सोना ताजन के चांदी जी लिबास हे तब करे आया
समझो फ़कीरो खुदा वास्ते ताके करबला समझाया दबदबो पानी ताकत देखारी दा आया महबूब जी मस्जिद नबवी में अची बैठा के भी इन्हनि जे लाइ न उथो इस्तक़बाल न कयो ही ज़ालिम वेही रहिया चवनि था महबूब असांखे न ॾिठो आहे मुस्तफ़ा फरमाए थो हिते त ॾिठो थी मां पर घर मां ॾिठा हो मां मुस्तफ़ा ॾिसां नजरान मां निकिता हो मां मुस्तफ़ा तव्हांखे ॾिसां पियो ॿियो हाल अहवाल छा ॻाल्हि आहे चवण लगा मुस्तफ़ा ता पाण के नबी ता सदायो महबूब फरमायो फक़त नबी न मां त रसूलन जो रसूल आहे जे पो असां जो इख्तिलाफ आ केड़ी ॻाल्हि ते इख्तिलाफ इन बारे में आंदा ईसा रूहुल्लाह जे बारे में तव्हां जो छा ख्याल आ महबूब फरमायो ईसा अलैहि सलाम अल्लाह जो सच्चो रसूल आ सच्चो नबी आ बीबी मरियम बतूल जो बचड़ो आ बीबी मरियम बतूल जो बचड़ो आ ईसा रूहुल्लाह हुआ जे इहा ॻाल्हि त सही आ असांजे अक़ीदो इहो आ त ईसा अलैहि सलाम ख़ुदा जो पुत्र आ मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा फरमायो कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद अल्लाहु समद अल्लाह ताला जी मिसाल कोई भी नथो वठी सघे त रब ताला के मां ॼायो आ न अल्लाह ताला के कंहिं ॼणियो आ हो ज़ाल खां पाक आ पुटनि खां पाक आ अल्लाह ताला हर शइ खां पाक आ शिरक न कयो 3 ॾींहं साईं क़िबला हलंदो रहियो मोबाइल 3 ॾींहं मुनाज़रो हलंदो रहो बस मुबाहिसा हलंदा रहिया 3 ॾींहं ताईं हिननि ज़ालिमनि न मञो बाबा तव्हांजो मसइलो छा आहे जे काई बि औरत बग़ैर पीउ जे पुट नथी पैदा करे सघे पुट पैदा नथी करे सघे काई भी औरत मुझे महबूब के अल्लाह ताला हुक्म दिनो वही आई अल्लाह ताला फरमायो महबूब इन्हनि खे चओ इन मसल ईसा इंदल्लाहि का मसल आदम खलक़हु मिन तुराबन सुम्मा क़ाल लहू कुन फयकून अल्लाह जो हुक्म थियो ओ हबीब इन्हनि खे ॿुधाइबा अल्लाह ताला जी दरबार में ईसा रूहुल्लाह जो मिसाल हीअं आहे जीअं आदम अलैहि सलाम जो मिसाल आहे हे चवनि था ईसा अलैहि सलाम जो बाबो नाहे ॿुधायो मां रब ताला त आदम अलैहि सलाम जे बाबे खे बि न ठाहियो त अंबड़ खे बि न ठाहियो आदम अलैहि सलाम जो त बाबो बि न हुयो अंबड़ बि न हुई मां मिटीअ खे हुक्म ॾियो त आदम जुड़ी पियो पोइ आदम अलैहि सलाम जे बारे में छा ख्याल आहे जे न मञीदासीं मुस्तफ़ा के अल्लाह ताला फरमायो महबूब ये अज़ाब जे लाइ तैयार थी वञो अज़ाब जे लाइ तैयार थी वञनि ओला छा चवनि अल्लाह ताला फरमायो फकुल तआलो नदउ अबनाअना व अबनाअकुम व निसाअना व निसाअकुम व अनफुसना व अनफुसकुम ओ ईसाइयो वञो तव्हां पंहिंजा पुट वठी अचो त मां मुस्तफ़ा पंहिंजा पुट वठी थो अचां तव्हां पंहिंजूं औरतूं वठी अचो मां साइण चंद ते ख़ातून वठी अचां थो तव्हां पंहिंजा राहिब मुल्ला मुफ्ती सभु आणियो मां मुस्तफ़ा बि अचां थो त मुंहिंजो शेर ख़ुदा बि अचे ॻाल्हायो था फ़क़ीर थोरी अब तवजो अल्लाह अल्लाह मुंहिंजो महबूब काॾे वियो छा ॿिए कंहिंजे दर ते वियो ॿिए कंहिं जॻह ते वियो न महबूब जी मिंबर जो कसम आहे हदीस मुबारक जा किताब खणी ॾिसो मुंहिंजो महबूब उते आयो जंहिंखे मौला अलीअ जो घर सॾिबो आहे साइण चांद ते ख़ातून जो हुजरो मुबारक सॾिबो आहे अम्मा साइण चंद ते ख़ातून जे दर ते आयो सवाल पैदा थिए थो त अम्मा साइण चंद ते ख़ातून खे मौला अलीअ जे पुटनि खे मौला अलीअ खे महबूब छो वठी आयो छो जो अर्श मां आवाज़ आयो मुंहिंजा महबूब ॿिया न अचनि उहे नफूसे कुदसिया अचनि न सम्झो था फ़क़ीर मां किथे ॻाल्हायां उहे नफूसे कुदसिया अचनि जंहिंजे मथां मां ततहीर जी चादर नाज़िल कई आहे रब ताला जो क़ुर फरमाए थो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम रिज्स अहलल बैत व युतहरकुम ततहीरा रब ताला फरमायो ओ मुंहिंजा महबूब उन्हनि खे वठी आ जेके बेमिसाल हुजनि मुस्तफ़ा तूं नबूअत में बेमिसाल साईं क़िबला तवजो मुंहिंजे जुमिले ते मुस्तफ़ा तूं रिसालत में बेमिसाल तूं जो अली विलायत में बेमिसाल
जो अली इमामत में बेमिसाल, हसन हुसैन सरदारी में बेमिसाल, अम्मा साइड जन्नत खातून पाकाई में बेमिसाल उए बठिया जिनके मां अल्लाह ताला पलीतीअ खां पाक करे छॾियो आहे। मां अल्लाह ताला उन्हनि खे त प्यार कयो आहे पर उन्हनि खे प्यार करण वारनि खे बि पाक करे छॾियो, उन्हनि सां प्यार करण वारनि खे बि पाक कयो आहे। फ़क़ीरो हिकु हिकु हदीस ॿुधाईंदो हलां, मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन मौला अलीअ खे वठी आया जंहिंखे महबूब फरमायो जंहिं जो मां मौला आहियां उन जो अली मौला है। मन कुंत मौला फहादा अली मौला, जंहिं जो मां मौला उन जो अली मौला। ओ दुनिया वारो महबूब फरमायो अन मदीनतुल इल्म व अली बाबुहा, मां इल्म जो शहर अली उन जो दर, मां मुस्तफा का बाद में को नबी नहीं दो, मुझो अली दुनिया में नजर कदो तो वली ठही पवंदा। नबूअत जो दर बंद करे छॾियो, विलायत जो दर थोड़ो जोर सां, विलायत जो दर उन मौला अलीअ खे खोले छॾियो। महबूब ऐलान कयो, आवाज़ आयो अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम। रब ताला हज्जतुल विदा जे मौके ते हुक्म ॾिनो, ओ मुंहिंजा महबूब मुस्तफा हाणे मौला अलीअ जी विलायत जो ऐलान कर, छो जो मां अल्लाह ताला अलीअ जी विलायत सां दीन मुकमिल करे छॾियो। थी गयो अलीअ जी विलायत जो तू ऐलान कर, दीन मुकमिल थी वियो। अल्लाह अल्लाह ओ फ़क़ीरो जुमलो चवा, सवा लख नबी आया दीन मुकमिल रुजो था। अल्लाह जी नमाज फर्ज थी दीन मुकमिल न थियो, रोज़ो फर्ज थियो दीन मुकमिल, हज फर्ज थियो दीन मुकमिल, ज़कात फर्ज थी दीन मुकमिल, जहाद फर्ज थियो दीन मुकमिल न थियो, कुर्बान वञा दीन कॾहिं तो मुकमिल थे। अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा महबूब हाणे कोई दीन आणण वारो न हूंदो, हाणे अलीअ जी विलायत जो ऐलान कर, जेको हिन खे मञी थो नमाज़ क़बूल थींदी, हिन खां इनकार कंदो हज कबूल न थींदो। ओ मुंहिंजा महबूब जेकॾहिं हिननि खे दीन पुख्तो खपे, हिननि जे बचनि सां प्यार कंदो, मां रब ताला बेड़ा पार कंदो। बगैर हुब्बे अली मुदहा नहीं मिलता, बगैर हुब्बे अली मुदहा नहीं मिलता, इबादतों का भी हरगिज़ सिला नहीं मिलता। खुदा के बंदो सुनो गौर से, जिसे अली नहीं मिलता उसे खुदा नहीं मिलता। कदे तो बातवा मौला जे सारे मुल्क जो सुल्तान अलिया, मौला जे सारे मुल्क जो सुल्तान अलिया, मुश्किल कुशा अलिया निगहबान अलिया, मुश्किल कुशा अलिया निगहबान अलिया। अली जो जिक्र के दो बिठवा, जिक्र अली इबादत, खुदा जी इज्जत जो कसवा हुसैन जे बाबे जो जिक्र कर इबादत कर। महबूब जा बचड़ा त बाद साथ यको रोअन था, तू भी अज सीनो मदीनो कर, दुआ भी घुरंदो हल अली अली कंदो हल, हुसैन जे सदके ॾिसी घर त जन्नत पर कबर भी जन्नत जो मौला जे सारे मुल्क जो सुल्तान मौला जे सारे मुल्क जो सुल्तान अलिया, मुश्किल कुशा अलिया निगहबान अलिया, मुश्किल कुशा अलिया निगहबान अलिया। मौला जे सारे मुल्क जो सुल्तान अलिया, मौला जे सारे मुल्क जो सुल्तान अलिया, मुश्किल कुशा अलिया निगहबान अलिया, मुश्किल कुशा अलिया निगहबान अलिया। ओ काबे अंदर जो जलवा करती है दर सब दे अच्छी है दर सब दे, काबे अंदर जो जलवा करती है दर सब दे अच्छी है दर सब दे, अच्छी है दर सब दर। काबे के मिली शान वजी शान अली, हाँ काबे के मिली शान वजी शान अलिया, मुश्किल कुशा अलिया निगहबान अलिया, मुश्किल कुशा
अलिया निगहबान। खामोश है तो दीन की पहचान अली है, खामोश है तो दीन की पहचान अली है। घर बोले तो लगता है कि कुरान अली, घर बोले तो लगता है कि कुरान अली है। कुरान तो देता है हमें दावत ईमान, कुरान तो देता है हमें दावत ईमान। ईमान ये कहता है तेरी जान अली है। नारे अल्लाह ताला जो हुक्म जो ओ महबूब उए पंज नफूस कुदसिया वठिया जंहिंजी मिसल न ज़मीन ते न अर्श ते। वाह 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 तवज्जो कयो। उए पंज हस्तियूं वठिया जंहिंजी मिसाल न अर्श ते न फर्श ते। मुस्तफा नबिन जो सरदार, मौला अली इमामन जो भी सरदार, वलन जो भी सरदार, पलन जो भी सरदार, इमामन जो भी सरदार। अल्लाह अल्लाह अम्मा साण जन्नत खातून रूए ज़मीन जी सरदार। बस खुदा वास्ते बस मुझो टाइम करीब पूरो थियण वारो, बस अञा मां हाणे शुरू थियो आहियां। तवज्जो कदो सीनो मदीनो थींदो, ख़बर पवंदी त करबला छा आहे। उन अम्मा साण जन्नत खातून जे घर में महबूब आए। वाह वाह मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंदर आया। सही किबला हदीस मुबारका मुझा आका जो आया। अम्मा साण जन्नत खातून ठो बाबू अची वयो। अम्मा साण जल्दी जल्दी हलंदा विया। मुझो महबूब मथे ते चुमी दे थो, फरमाए तो फिदा का अबी व उम्मी या फातिमा, ओ फातिमा मुझो अबो अमर तोता कुर्बान वञे। जेको समझो ओ फातिमा मुझो अबो अमर तोता कुर्बान वञे। फातिमा तैयारी कर बाबा अचानक तैयारी का दे। मुझे महबूब फरमायो ओ बचड़ी फातिमा नजरान जा ईसाई आया। टे ॾींहं उन्हनि खे समझायो से न समझा। हाणे रब ताला जो हुक्म आहे त हाणे फातिमा खे बि वठी आ मैदान ते। हाणे मैदान ते हसन हुसैन भी वठिया, फातिमा के भी वठिया। ओ मुसलमानो उहा अम्मा साण जन्नत खातून सलाम अलैहि खुदा जी इज्जत जो कसमा जे चोपल जो पैर बाहर निशान ना आयो हुजे। अल्लाह अल्लाह मुझे महबूब मुस्तफा जी न्याणी बाबे जे हुक्म ते तैयार थियान। समझो करबला चाहे मां हथ वधी वेठो आहियां। समझो तव्हांखे ख़बर पवंदी त करबला छाखे चइबो आहे। अम्मा साण चादर वेड़ी आहे, ॿी चादर कंबल। हदीस मुबारक में 3-4 चादरूं वेड़ी वयूं। कंबल मुबारक एॾो वॾो आहे जो ज़मीन सां कंहिंखे थो। मुंहिंजे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम हसन खे हेॾा कयो, हुसैन खे हेॾा कयो। अम्मा साण जन्नत खातून खे फरमायो मुंहिंजी पुठड़ीअ ते हथ रख, मुंहिंजे पोयां पोयां हलंदी आहे। जिते जिते मुंहिंजा पेर उते उते अव्हां जा पेर। अल्लाह अल्लाह अम्मा साण मोटी आहे। मौला अली मुश्किल कुशा जे हथ मां वरितई। या अली हेॾे अचो, मौला अली हेॾे अचो। बीबी साहिबा छा हुक्म आहे? या अली अॼु बाबो मूंखे वठी थो वञे मोबाइल जे लाइ। ईसाई सा मोबाइल आहे, मुसलमान भी हूंदा, यहूदी भी हूंदा, ईसाई भी हूंदा। या अली जिते जिते मुंहिंजो पेर पवे उते उते पंहिंजो पेर रख। मुझी चोपल जी निशान ते पाजी चोपल जो निशान रखदा। मौला अली समझी विया। फरमाया बीबी तव्हां जे पेरनि जे निशान ते छाजे करे पेरनि जा निशान रखो। अम्मा साण रोई चवंदा अली अव्हां खे ख़बर आहे अॼु ॾींहं ताईं कॾहिं मुंहिंजे पेरनि जे निशान ते कंहिंजी नज़र न पई आहे। अॼु ॾींहं ताईं मुंहिंजे ॿारनि जे निशान ते ॿारनि ते सिज जी नज़र न पई आहे, चंड जी नज़र न पई आहे। अली ही उहो दर आहे जिते बग़ैर जिब्रील इजाज़त जे न अचे। अल्लाह अल्लाह ओ मुसलमानो जेके रो था बेड़ा पार था, सम्झाइण इन ॻाल्हि जी ज़रूरत आहे जे अम्मा साण जन्नत खातून जी चोपल बि कोई न ॾिसे। मुल्ला चवंदा छो था रो? ओ ज़ालिमा खुदा
मुल्ला जी इज्जत जो कसमा लाल मस्जिद वाले मुल्ला जी भेड़ जदे कोरट में आया बुरदो भी आहे बड़दो भी आहे मुहाफिज भी चौधारी है कोरट में आया मुसलमानों सीने ते हथ रखो दुनिया रोए पई छो था रो कि मुल्ला जी भेड़ कोरट में आया मां तो चवा ज़ालिमो उन जे नारो दाता उते फतवा नथा लगायो इते मुस्तफा जी न्याड़ी चवे मुझे पेरन जो निशान ज़ाहिर न थे ओ मौला हुसैन सजदो के वा ज़ालिमन खे बल के पाई अल्लाह अल्लाह मुझे महबूब जी न्याण देखे मन में घिरी प्यान पली तल्लुकन था फुरद था महबूब जी न्याण चवल तुझे को वणे व खड़ी वञो पर असांजे पर्दे जो ख्याल कयो ओ मुझे महबूब जी न्याण हिकड़े खेमे में हिनन ज़ालिमन उन के पाह लगाया मुस्तफा जी न्याण निकरी बे खेमे में आयो पली तल्लुते पाह लगाई हथन में कुरान पाक में मुस्तफा जी न्याण हेदे जो होदे वजन तू सलीम ज़ालिम पायदा लगान ओ मुसलमानों हिकड़ो राविया चवे थो मां वञा थो मक्के का कूफे रस्ते में छाद ठम क़यामत जो मंज़र आवाज अचे तो मुसलमानों सुञाणियो असां मुस्तफा जी न्याणी मुसलमानों सुञाणियो असां फातिमा जूं न्याणियूं आहियूं असां उहे आहियूं जिन जे मथां ततहीर जी चादर नाज़िल थी आहे असां उहे आहियूं जिन जे पेर ते निशान जो कंहिंखे ख़बर न पई आहे जंहिंजे ॿार खे अॼु ॾींहं ताईं सिज न ॾिठो आहे असां उहे आहियूं ज़ालिम न पिया सुञाणनि रावी चवे थो हिकिड़ी नंढड़ी न्याणी आहे 4.25 साल जी आहे उनजे हथनि में नंढड़ी गंढ आहे हिकिड़ो पलीत आयो आहे गंढ फुरे थो पियो न्याणी नथी ॾे घोड़े ते ज़ालिम चढ़ियल आहे थप्पू बि न्याणीअ खे बीठो पलीत न्याणीअ खे थप्पू थो बीठो हणे न्याणी गंढड़ीअ में चिंबड़ी पई आहे ज़ालिम गंढ पूरी तई ज़ालिम पलीत फुरिया चवे तो मुझे दिल में ख्याल आ शायद हिन गंढ में को सामान सोना चांदिया को हीरान के जवाहरन पलीत जो गंढ खोली तो उन में 6 महीनन जे बचड़े जा ओ साचो खुदा न करे तुझी न्याणी सा सुभान अल्लाह चवंदे समझदा चो खुदा न करे के साइड़ो जुल्म खुदा न करे कोई ज़ालिम मुसलमान के साइड़ो जुल्म करे समझो करबला चाहे हथ बदियो बीठो आहे समझो करबला चाहे महबूब मुस्तफा जी न्याणीअ का ज़ालिम गंढ फुरी थई अल्लाह अल्लाह मां नज़दीक जम ओ न्याणी हिन गंढड़ीअ जे करे पलीत तोखे थप्पू थो हणे जॾहिं न्याणीअ मुंहिंजो आवाज़ ॿुधो त मुंहं ते हथ बुलई पुछे थी केरा यज़ीदिया मुसलमान चवे तो न्याणी मां परदेसी आया तू केरा आवाज आयो ओ परदेसी मुझे वेझो नाच जा मां हुसैन जी थी परदेसी असांजे वेझो नाच जा मां परदेदार आया मां इमाम हुसैन जी थी आया चवे तो मां रोई ज़मीन ते वेठम तू हुसैन जी थी आ मां तुझो नौकर आया आवाज़ कई ओ अम्मा हिन गंढ जे करे ज़ालिम तोखे मारे पियो गंढ न पी देस न्याणी रोई चवे थी ओ परदेसी तोखे ख़बर न आहे हीअ गंढ में छा आहे मां नंढड़ियूं कमीसूं न्याणी रोई चवे थी इहे कमीसूं मुंहिंजे नंढड़े असगर जूं मुझे असगर जूं कमीसूं अल्लाह ताला जन्नत में जहाज ॾेई तोखे ख़बर पवे मुस्तफा जे बच्चन सां मोहब्बत कीअं कबी आहे अल्लाह जी इज़त जो कसम रावी चवे तो मां हैरान थी वियमि इन जे करे पाहूअ फरमायो जेकर दीन इल्म विच हूंदा जेकर दीन इल्म विच हूंदा ता सिर नेज़े क्यों चढ़ते हूं जेकर मञे दे मैयत रसूली ते पानी क्यों बंद
मोहब्बत कर दे हूँ जो कुछ मुलायजा इस दर्दा कर दे ताखे में तबू क्यों सड़ दे ताखे में तबू क्यों सड़ दे हूँ सादिक दीन दनाना बाहू जड़े सिर कुर्बान कर दे हूँ तारीख जा किताब लिखल था जड़े दही तारीख गुजरी वही मुझे महबूब मुस्तफा जे बच्चन जो काफिलो गुस्सी वयो काफिलो गुस्सी वयो रात जो पली तन देर सा पानी जी मश्क मोकलिया अम्मा साइंस दे नबलताणी पानी हारे छड़ियो फरमानता ओ पली तो पानी हारे मोकलियो तो ओ पानी पीण वाला वरी करबला में हाणे तव्हांखे पाणीअ जी ज़रूरत न आहे हाणे पाणीअ जी ज़रूरत आहे देर सां हज़रत हुर जी घरवारी आई आहे तारीख़ जे किताब में लिखियल आहे पाणी खणी आई आहे पर जॾहिं आई आहे हथ वधी चवे थी ओ अम्मा साण ज़ैनब तोखे नाने मुस्तफा जो वास्तो अथई पाणी न मोटा ओ अम्मा साण नंढड़ियूं नंढड़ियूं न्याणियूं नंढा बच्चा अम्मा रोई चवे थी 6 महीननि जे जो ख़्याल न अल्लाह बेड़ा पार कराई बस समझ कर भला चाहे अम्मा साइड पानी वरतो आ ॾिठन त साइड सकीना निंड पई आ मुझे महबूब जी न्याणीअ जी अम्मा साइड सकीना खे उतारियो सकीना उथी साइड सकीना उथी आ छिरक मरे पुप्पी अम्मा जा बाबू आयो आ पुप्पी अम्मा जा चाचो अम्मा साइड परवान न बाबू आयो न चाचो बचड़ी पानी आयो आ सकीना पानी पी अम्मा पेरा ता पानी पियो बचड़ी तू टन दियन जी पासिया अम्मा तू भी त टन दियन जी प्यासिया तू पानी पी अम्मा साइड जे लबन में आवाज आयो ओ सकीना पेरा नंढड़ा बार पानी पियन ओ बंदा पियंदा खुदा जी इज्जत जो कसवा क़यामत जो मंजर हो साइड सकीना वटो खवा करबला जे मैदान दे भजन लगी आ अम्मा साइड से भाकुर तो बचड़ी कादे थी वने अम्मा तो जो चयो त पेरा नंढड़ा पानी पियंदा अम्मा मुखा त नंढड़ो मुझो असगर अम्मा असगर के पानी पियाण थी वञा आवाज आयो ओ बचड़ियो नाने जी दरबार में पानी पी चुको हाणे तुझे इन पानी जी जरूरत है ला इलाहा के पढ़ने वाले अबले मजा तासीर का ला इलाहा की तेल के नीचे खून है शबीर ला इलाहा के पढ़ने वाले अपने मजा तासीर का ला इलाहा की तह के नीचे खून है शबीर का ला इलाहा के पढ़ने वाले ला इलाहा से पूछ ले ला इलाहा तो रह गया घर लुट गया शबीर ला इलाहा तो रह गया घर लुट गया शबीर का ओ मुसलमानों रब बेड़ा पार करे वो थोरो समझो मुझे महबूब मुस्तफा जी न्याणी जो मकाम चाहे हदीस मुबारक का क़यामत जो दी थी लो अम्मा साइड जन्नत खातून जरे अर्शे अजीम जे हेठा ईंदा आवाज थी दो या अहले मशर कुद्दू अबसारकुम फातिमा बिनते मोहम्मद हत्ता तमरो ओ नबियो सिर झुकायो रसूलो सिर झुकायो वलियो सिर झुकायो आवाज थी दो मुजा मौला छाजे कान आवाज थी दो इन जे करे जो मुस्तफा जी हया वारी न्याणी अचे थी जे जे मता 70,000 नूरानी पर्दा हुंदा 70,000 झूहुरुन जा झुरमट हुंदा मुजा मौला उन वक्त भी पर्दो कराए तो ओ मुजा मौला करीम अल्लाह ताला फरमाइंदो मुंहिंजी गैरत गवारा नथी करे के नबी जो सिर मथे हुजे के रसूल जो सिर मथे हुजे रब ताला फरमाइंदो सब सिर झुकायो सब जने सिर झुकी वेंदा ओ फकीरो खुदा जी इज्जत जो कसवा तेजे करे रोना जने दमश्क जी बाजार आया असा चौथा रो सुन्नी कादरी समझाणियो ता चयो करबला छाके चेबो जने पलीत जी बाजार आया जालिम जी बाजार आया उन जी अल्लाह अल्लाह
दरबार जिते शराबी भी बैठा कातल भी बैठा जाते शिमरा भी बैठा पलीत भी बैठा अल्लाह अल्लाह पलीत छातो चवे बर्दाश्त न करे सकते जालिम छातो चवे पलीत चवे तो तालिए जूनिया जू काते ननन के हेदे वठी साईं किबला नाराज नबी जो बात समझाया पाजी जमात के ते करबला साने बता किया गुजरे बदबख्त जो बागी हुसैन जो भेड़ूंगा मालना जन्नतो चेस्तगाल न जालिम पलीद छाचे वा मुस्तफा जो न्याणी पांजे बारन मुबारक सा पांजे चेहरे के ढकी बैठी हुन तो हथ मोते न हिकड़े कुंडते बैठी हुन बदबख्त चे तो हुसैन जी भेड़न के आयो अली जी न्याणन के आयो अम्मा फिजा उठी आ जेकी इमाम हुसैन अलैहि सलाम जी ताई आ कुराड़िया लट के उठी आ हकल करे चवे थी ओ यजीद पलीद हया कर मुस्तफा जी न्याणे जो नालो तो वटे क्या बदना जीवन क्या बनना जीवन जे करे नबी सिर झुकाईदा जे तरते जिब्रील बगैर इजाजत न वने भली त तू शराब जे विच में मुस्तफा जी न्याणन के सदे तो बदबख्त जो या केरा आवाज आयो फिजाए जे सिर कलम क्यों पलीत चवे तो सिर कदम जो जलाल उठियो बुद्ध करबला चाहे जलाल उठियो अम्मा फिजा हबशा जे इलाके जिया अम्मा फिजा दिठो त दरबार में 200 सिपाही हबशी बीठा अम्मा फिजा हकल करे चे दी ओ हबशा जा दो जवानो तवा जी केरत का दे भैया अज तवा जी न्याणी जी चादर जो ख्याल नथो कयो वने तवा जी न्याणी के कत्ल कयो थो वने अल्लाह अल्लाह 300 हबशी तलवारूं खड़ी यजीद जे मथा आया यजीद सिर कलम कदा से असा जी न्याणी जो नालो न वठ ओ मुसलमानो यजीद चयो छड्यो हबशा जी न्याणी के फिजा के छड्यो क़यामत तदे आई जदे मुस्तफा जी न्याणी उठी ओ मुस्तफा जो न्याणी उठी अम्मा साण ज़ैनब उठी अम्मा साण कुलसूम उठी मदीने दे मुंह करे रोई चवंदी ओ नाना ओ नाना जे कदे हबशा जी न्याणी जे लाए पलीत नालो करे त 300 जवानो ध्यान ओ नाना तुझी न्याणी जे लाए हिक भी हुसैन अलैहि सलाम जी गुलामी में तुझे चाह दे खुदा जी इज्जत जो कसवा अम्मा साण ओ जी मन रोई नाने दे मुंह करे चवण लगी ओ नाना हम छिंजे लाए 300 हबची उठान तू जी न्याणे जे लाए कोई मुसलमान न तू अल्लाह अल्लाह हुआ घड़ी होती जो अर्श अजीम जे हेठा अम्मा साईं जन्नत खातून दी यो नूरानी झुरमट हुंदो ओ पर फकीरो समझो बस करबला चाहे हेदा मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न्याणी के प्यार के टाइम खत्म तो थिए बस मां अर्ज करे दुआ घुरा टाइम खत्म तो दे अल्लाह अल्लाह मुझे महबूब जी न्याणी भी हलण लगी इमाम हसन हुसैन गंजतेन मुस्तफा मोबाइल जला वठी वने तो होया मौला जी मुश्किल कुशा जरे मोबाइल जे मैदान ते पहुंचा खुदा वास्ते समझो करबला के जरे मोबाइल जे मैदान ते पहुंचा अग्या अल्लाह अल्लाह आकिबा वासिया जेको ईसाई जो मदो मुर्शिद आलिमा जरे आकिबा मुस्तफा जी न्याणी के ईदो हाय मुस्तफा जी न्याणी के ईदो दिठी पांजी जमात के जी ओ ईसाईयो जी असाजा मुर्शिद जी गाल मुजी मनीदो जी साईं मनीदा से छान मनीदा से जी गाल बुधो अज जेके मुस्तफा सा अचन था
अज जके मुस्तफा रा कटिन मुस्तफा सा कंता मुस्तफा दुआ घुरी सब ईसाई खत्म थी वेंदा हिते तमाशा खत्म थी वेंदा से पोते बांदर थी वेंदा भोला थी वेंदा सुअर थी वेंदा भली ॻाल्हि अथव मां जेके चेहरा ॾिसां थो मुस्तफा जे कदमनि ते किरी पियो महबूब खे चओ त तूं सचो आसा कूड़ा आहियूं तूं सचो आसा कूड़ा आहियूं ओ मुसलमानो खुदा जी इज़त जो कसम हिन ईसाई राहिब मुंहुं मोड़ियो आहे पासे थी चवे थो ओ मुस्तफा न्याणीअ खे तकलीफ़ न ॾे मुस्तफा न्याणीअ खे तकलीफ़ न ॾे हसन हुसैन खे तकलीफ़ न ॾे बेशक असां कूड़ा आहियूं तूं सचो आहे असां कूड़ा आहियूं रोअ तंहिंजे करे था जिन खे ईसाई सुञाणनि पिया मुसलमान न जंहिंजो रोअण मुस्तफा बर्दाश्त न करे हदीस मुबारक जो रावी हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमाए तो मुंहिंजा महबूब मस्जिद नबवी खां ॿाहिरि निकिता ॿार जे रोअण जो आवाज़ आयो मुंहिंजा महबूब बीहजी विया मां चयो आका छा ॻाल्हि आहे फरमाए अबू बकर पीउ मां घरां थी अचां अम्मा सां जन्नत ख़ातून जे घर आया महबूब फरमायो फातिमा केरु रोए थो अर्ज़ु कयो बाबा तुंहिंजो बचड़ो हुसैन रोए थो महबूब फरमायो फातिमा तोखे ख़बर आहे मूंखे हुसैन जो रोअण पसंदि रोअण पसंद आहे मुंहिंजे महबूब मुस्तफा ॿाहिरि निकिता हज़रत अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ु कयो आका छा ॻाल्हि आहे मुंहिंजे महबूब फरमायो मुंहिंजो हुसैन रोए पियो हज़रत अबू बकर चयो आका ॿार रोईंदा आहिनि महबूब तड़पी उथियो ओ अबू बकर दुनिया जा ॿार ॿिया आहिनि मुस्तफा जो हुसैन मुस्तफा जो हुसैन मुस्तफा जो हुसैन हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन हुसैन मुमा है मां मुस्तफा हुसैन माया मन अहब्ब हुसैनन फकत अहब्बनी अज जेको तू कम में रोए थो खुदा जी इज्जत जो कसम मुस्तफा जे इश्क में तू रोए थो तवज्जो कयो 10 तारीख़ मुहर्रम शरीफ या ओ मुसलमानन हुसैन जे 6 महीनन जे बच्चे के न सुञातो जॾहिं सब बच्चा कुर्बान थी विया ओ नाने सां वाइदो कयो नाना तुंहिंजे दीन खे बचाईंदो तू मोबाइल जे लाइ मूंखे वठी हले ओ नाना मां करबला में निमाज़ ता सब कुझु कुर्बान कंदमि उहो हसन हुसैन जंहिंजे लाइ महबूब फरमायो अल हसन वल हुसैन सैयदा शबाब आलल जन्नत खुदा जी इज़त जो कसम पंहिंजे पुट जे लाइ रो अलाए जन्नत मिले अलाए न अबे जे लाइ रो हा कम थींदो जन्नत मिले अलाए न पर हुसैन जे लाइ रोईंदे जन्नत जो हक़दार थींदे छो जो महबूब मुस्तफा जी न्याणीअ दुआ घुरी ओ मुंहिंजा मौला मूंखे क़यामत जे ॾींहुं मुंहिंजे हुसैन जे कम में रोअण वारनि जा बेड़ा पार कराइजा अल्लाहु अकबर मुंहिंजे महबूब जे कदमनि तां कुर्बान वञा हेॾा ज़ालिम आवाज़ कयो हल मिन मुबारिज़ केरा मुकाबले करण वारो केरा मुस्तफा जे दीन जो सिपाही इमाम हुसैन अलैहिस्सलाम बच्चा कुर्बान करे 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 हाणे अकला बीठा भेणुनि खां इजाज़त कई अथनि भेणुनि खे सलाम कयो अथनि अल्लाह अल्लाह बीमार सज्जाद सां प्यार कयो अथनि बीमार सज्जाद सां प्यार कयो अथनि सलाम करे जॾहिं हाणे हलण लॻा साईं क़िबला जॾहिं घोड़े ते चढ़िया घोड़े जो नालो मुर्तजिज़ा अल्लाह अल्लाह जेके आम माण्हू ज़ुलजना चवंदा आहिनि पर उन घोड़े जो नालो मुर्तजिज़ा पर इन जी वसियत वस्फ़ इहा हुई इमाम हुसैन चढ़ंदो हो घोड़ो हली पवंदो हो घोड़ो हली पवंदो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं घोड़े ते चढ़ंदो इमाम हुसैन अलैहिस्सलाम घोड़े ते चढ़ंदो घोड़ो पंहिंजी ज़बान में चवंदो मूंखे मुबारक ॾियो जेको मुस्तफा जे कुल्हनि जो सवार आहे अॼु मुंहिंजे मथां सवार
घोड़े के चवण जी जरूरत न होंदी घोड़ो हली पवंदो ओ मुसलमानो अज पहिरियों दफ़ो इमाम हुसैन दिगाम छिकी आ घोड़ो न हलियो आ ॿीहर छिकी तई एड़ी हई तई छा ॿुधाया 11 मरतबा दिगाम छिकी वई आ घोड़ो न हलियो आ इमाम हुसैन फरमायो ओ घोड़ा थकी पियो थकी पियो नाने जे दीन खे पंध वञी बचाईंदमि घोड़ा पंज मदीने वञे तुंहिंजी मर्ज़ी फरात ते वञे तुंहिंजी मर्ज़ी जॾहिं मौला हुसैन लहण वारो थियो आहे घोड़े रण करे इमाम हुसैन खे दाद ॾिनी ओ हुसैन नाने जो वास्तो तई न लहजा नाने जो वास्तो तई न लहजा मुंहिंजे मथां ॾुखियो वक़्तु अची वियो आहे घोड़ा कहिड़ो ॾुखियो वक़्तु आयो आहे चई तूं हुकुम करे थो हलण जो तुंहिंजे 4 साल जी न्याणी साम्हूं बीठी तुंहिंजे 4 साल जी न्याणी साम्हूं खेमे जे बीठी आहे अतैयातरा गोदन ते वेठी आहे हथ वधी चवे थी ओ घोड़ा मुंहिंजे बाबे खे न वठी वञ ओ घोड़ा मूंखे यतीम न खुदा न के जूं न्याणियूं परदेस खुदा न के जूं न्याणियूं परदेस ते यतीम करे ओ फकीरो इमाम हुसैन अलैहि सलाम जी न्याणी हथ वधी बीठी आहे मुंहिंजो इमाम हुसैन घोड़े तां लथो आहे ओ सकीना तूं रोके थी बाबा रोकिया नथी आखिरी दफ़ा दीदार करा आखिरी दफ़ा दीदार करा इमाम हुसैन अलैहि सलाम आयो आहे अम्मा साण सकीना चुमियूं ॾिनियूं मथे ते लपनि ते गलनि ते सीने ते जॾहिं अम्मा साण चुमी ॾियण लॻी अम्मा साण के इमाम हुसैन फरमाए थो ओ सकीना हे कहिड़ो अजीब अॼु प्यार थी करे रोई फरमाए थी ओ बाबा अॼु नाने जो बि प्यार ॾियाई थी ॾाॾे जो बि प्यार ॾियाई थी चाचे जो बि प्यार ॾियाई सीने में छो उम्मीद नहीं रोई चवे थी बर्दाश्त न करे बाबा न बचड़ी बुधा अम्मा साहिब चवे थी हो जेकी मदीने में बीमार छड़े मदीने में जेकी सुगरा बीमार छड़े आयो बाबा मूंखे निंड अची वई अधी ख्वाब में आई चई सकीना बाबो करबला वींदो कोन मोटंदो बाबो यतीम तो कयूं वञे बाबे जे सीने ते मूंखे चुमियूं ॾिजा मुझू चुमियूं बाबे जे सीने ते ॾिजा मुंहिंजा बाबे खे सलाम चइजा रो बाबा तुझी बीमार मदीने में मरी हुई अल्लाह अकबर कुर्बान वजा हुसैन अलैहि सलाम जी बच्चन दा इमाम हुसैन इजाजत कई आ घोड़े ते चढ़ियो आ ज़ालिमन जे साम्हूं वियो आ भली पंजा 2300 खां वधीक इमाम हुसैन अलैहि सलाम उन्हनि खे सुभान अल्लाह सैयद दोज़ख में पहुंचायो थन ओ मुसलमानों बस आखिरी जुमला ज़ालिमन जा तीर हलण लगा इमाम हुसैन अलैहि सलाम जे सीने ते मुट्ठी मुबारक ते हथन ते बाजुन ते इमाम हुसैन अलैहि सलाम के तीर लगन था पर इमाम हुसैन अलैहि सलाम शेर खुदा है मुस्तफा जे कुछ महबूब मुस्तफा जे कुल्हन जो सवारा घोड़े ते वेठो आ हुसैन अलैहि सलाम का कोई जंग नथो खटे सके अली त चवनि था हुसैन सां तलवार सां न बड़ो हुसैन के धोखो दियो ज़ालिम कीअं चई हाणे हीअं कयो बारीअ जे टिपे ते चढ़ी आज़ान जो हुसैन पाण लही वेंदो सुभान अल्लाह करबला जो किस्सो एडो भयानक किस्सो आहे जो दर्द जी केॾी बि दाहक जी उहा नंढी आहे करबला जो किस्सो सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा एहसान असांजा मोहतरम मुकरम हजरत साईं मौलवी मोहम्मद इदरीस साहब जन अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह
भाई यक वक्त साईं जन मुसन्नफ भी आहिनि त मुकर्रर भी आहिनि त मुअल्लिफ भी आहिनि त मुफस्सिर भी आहिनि त मुअर्रिख भी आहिनि त मुहद्दिस भी आहिनि फ़क़ीह भी आहिनि शीरीन ज़बान सां अव्हांजे आॾो तव्हां असांजे दिलनि खे पंहिंजे प्यारे सुहिणे आवाज़ तोतीअ ज़बान आवाज़ सां मुस्तफ़ीज़ ऐं मुनवर फरमाईंदा ऐं दिलि जो सुकून ॾींदा उहे आहिनि असांजा जनाब हज़रत साईं बुलबुल मदीना मुफ़स्सिर क़ुरान मौलवी मोहम्मद इदरीस साहब दामत बरकातुहुल आलिया जो सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह मुझे टाइम पूरो थियो बस आखिरी ॻाल्हि वेही चचा वेही कोई न वठे जॾहिं अली त शिमर चयो हुसैन असां तलवारुनि सां न विढ़ो छा कयो चई वारीअ जे टिपे ते चढ़ो मूंखे ख़बर आहे हुसैन खे नानो बार बार निमाज़ जे लाइ चवंदो हुसैन खे निमाज़ प्यारी आहे आज़ान तव्हां चवंदो ज़ीन हुसैन छॾी छॾो तलवार हुसैन छॾी दो हिकिड़ो पंध वक़्त वारी जे टिपे ते चढ़ियो आहे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर मुझे इमाम हुसैन अलैहिस्सलाम तलवार वापस कई आहे घोड़े जी ज़ीन छॾी आहे ओ मुसलमानो हेठि ज़मीन ते आयो आहे तीरनि जे मथां सजदो थो करे रिवायत में अचे थो मौला हुसैन जे सीननि में एतिरा तीर लॻल आहे जो करबला जी ज़मीन ते छांव पाकनि हुसैन उन्हनि ते बि ज़ोर ॾिनो आहे अल्लाह ये तीर पुठीअ खां निकिता आहिनि ज़ालिम मत शिमर जी सीने ते वेठो आहे हुसैन चए थो ओ मरवान हया कर आज़ान हले थी हुसैन के नमाज पढ़नी आहे हुसैन के सजदो करणो आहे मुसलमानो ख़ुदा जी इज़्ज़त जो कसम आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम पाणीअ जे लाइ उनखे न चयो बदबख्त खे न का बि इल्तिजा कईसि चई 2 मिंट सब्र कर मां नमाज पढ़ा हिन ज़ालिम खां पुछे थो हुसैन मुंहं तां पर्दो हटाए पलीत हटायो आहे मुंहं ते ॾिठनि त सूअर वांगुरु मदद ॿार चल सीने का पर्दो हटा सीने का पर्दो हटायो थी कोड़ जो निशान हुसैन चवे तो मुझे नाने हक फरमायो यो कुत्तो मुझे बच्चन जे खून में मार दो बदबख्त तू मुखे शहीद कर दे पर सजदो कर दे इमाम सजदो क्यों है न ज़ालिम खंजर खयो हाय हाय सुभान अल्लाह इन्ना लिल्लाह ज़ालिम खंजर खयो हुसैन सजदो तो करे अल्लाह अल्लाह हुसैन अलैहिस्सलाम जो भेड़ियों आवाज करती ज़ालिमो सुञाणियो मुस्तफा जो बच्चो हुसैन अलैहिस्सलाम फरमायो ओ ज़मीन हेठ दी मुखे भेड़ कुसदो न दिसे अल्लाह अल्लाह साईं ज़ैनब हुकुम ॾिनो ज़मीन मथे थी हाय हाय मथे थी बाबा जे भा जो मेराज दिसा आवाज आयो ये बात अब तक राज में है कि कितना लुत्फ नमाज में है ये बात अब तक राज में है कि कितना लुत्फ नमाज में है हुसैन ने सजदे से सिर नहीं उठाया हुसैन आज भी नमाज में है हुसैन आज भी नमाज में है ओ मुसलमानों खुदा जी इज्जत जो कसम करबला जी ज़मीन ते वञो अज भी उहा जाइ मथे आ जाते अब्बा साण हुकुम ॾिनो ज़मीन खे उहा जाइ हेठ आ जिथे इमाम हुसैन अलैहिस्सलाम सजदो कयो छो जो हुसैन नाने सां वाइदो कयो ओ नाना तुझे दीन खे भी बचाईंदम त शरीयत खे बचाईंदम साईं हाजी मोहम्मद इदरीस दामत बरकातो आलिया शेर लिखियो मां भी उन ते हिकिड़ो शेर लिखियो चवां थो या हुसैन बिन अली तो ते सलाम ओ या हुसैन बिन अली तो ते सलाम ओ जिक्र तुझो थो हले हर सुबह शाम जिक्र तुझो तो हले हर सुबह शाम या हुसैन बिन अली
इमाम हो एड़ो सजदो तो कयो हक अल्लाह ताला सभी जा बेड़ा पार करे। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सारी जमात के अज़ा इंशाअल्लाह ताला रात मगरिब खां पोइ दरगाह अलिया रानीपुर शरीफ ते ॾहीं जी रात ज़िक्र इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी महफ़िल थींदी आहे। हाफ़िज़ अली अकबर बि ईंदो इंशाअल्लाह। लाड़काणे जा ॿिया बि आलिम सॻो रहंदा। सभिनी खे दवा गॾो गॾु मां हिकिड़ी दावत ज़रूरु ॾियां। 25 मुहर्रम हराम जेको ठरी मीरवा में लबे गिया हुसैन चओ त सही न फ़क़ीर। मां अली पंफलेट तव्हां पोइ मोकिलियां थो। साईं अची विया न ॿुधो लबे गिया हुसैन जेके 3-4 साल थियो आहे। अल्हम्दुलिल्लाह जमात अहले सुन्नत वारनि मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे बचड़नि जी ग़ुलामीअ में लबे गिया हुसैन कॉन्फ्रेंस जेकी 2 सालनि खां हलंदी अचे थी ठरी मीरवा जी ज़मीन ते 8 नवंबर सुबुह जो आचर वारे ॾींहुं इंशाअल्लाह उन में बिलख़ुसूस खिताब हज़रत अल्लामा मौलाना पीर तरीक़त रहबर शरीयत हाजी मोहम्मद इदरीस ताहिरी साहब जो दामन बरकात आलिया जो थींदो जंहिंमें हाफ़िज़ अली अकबर भी हूंदो इंशाअल्लाह। ख़ालिद सुल्तान हूंदो मशहूरनि जा बुज़ुर्ग हूंदा जेके ईंदा मुस्तफ़ा जे सदके बेड़ा पार थी वेंदा। सलात व सलाम अलैका रसूलुल्लाह सलात व सलाम अलैका या हबीबल्लाह अस्सलातु व सलाम अलैका या रहमतुल आलमीन व अला आलिहि व सहबिहि। या अल्लाह करम मुंहिंजा मौला करम जेके आया अल्लाह सभिनी जा बेड़ा पार कर। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे रत जे फुड़े फुड़े जो तोखे वास्तो आहे। जेके हुसैन अलैहिस्सलाम जे गम में इश्क में आया मुंहिंजा मौला सभिनी खे बचन समेत मदीने जो दीदार करा। मौला अली मुश्किल कुशा जे सदके सभिनी जूं मुश्किलात आसान कर। मौला हुसैन अलैहिस्सलाम जे आख़िरी सजदे जो तोखे मौला सभिनी खे निमाज़ी बणा। सभिनी जे न्याणियुनि खे निमाज़ी बणा। बचड़नि खे निमाज़ी बणा। सभिनी खे आशिक़े रसूल बणा। मुंहिंजा मौला दिलबर दस्तगीर जो सचो मुरीद बणा। करबला जे शहीदनि जो तोखे वास्तो आहे। बीमार इमाम सज्जाद जी बीमारी जो तोखे वास्तो आहे। जिन जा बचड़ा बीमार आहिनि कामलाज ला शिफ़ा अता फरमा। हाजी मोहम्मद इदरीस खे कामलाज ला शिफ़ा सेहत अता फरमा। साईं गुलाम शबीर शाह बादशाह जे बचड़नि सैयद बादशाह जे बेड़नि खे आबाद कर। मुंहिंजा मौला जेके भी महबूब जे बचड़नि जे सद ते आया सभिनी जा बेड़ा पार कजा। कोई भी अॼु खाली न वञे। अम्मा साण जन्नत खातून जी चादर जे सदके असांजी झोली रहमत सां भर। रब्बना आतना फिद दुनिया हसनतम व फिल आखिरत हसनतम व क़िना अज़ाबन नार वअदखिलुल जन्नत मअल अबरार या अज़ीज़ या गफ़ार या रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी शान हबीबी इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू। सारी जमात के रज़ा कोई भी न वञे। अल्हम्दुलिल्लाह मां भी हिते ई वेठो आहियां। मां भी नथो वञा। मां भी तव्हां सां गॾु वेठो आहियां। महिरबानी करे साईं आया आहिनि कोई भी न वञे। महिरबानी करे।